हाँ नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जीअं त अॼु वज़ीर आज़म इमरान खान अॼु शाम जो क़ौम सां ख़िताब कंदो। इन ज़रिए जो इहो चवणु आहे त अॼु जो जेको वज़ीर आज़म क़ौम सां ख़िताब कंदो उन में वज़ीर आज़म में जेकी 2 साल हुकूमत जी कारकर्दगी रही आहे उन हवाले सां अवाम खे एतमाद में वठंदो। इन सां गॾोगॾु इन 2 सालनि में जेकी मौजूदा सूरत हाल आहे सियासी मुआशी ऐं बिलख़सूस कोरोना हवाले सां उन हवाले सां बि पंहिंजो इज़हार ख़्याल कंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ज़रिए इहो ॿुधायो आहे त अॼु जेको वज़ीर आज़म शाम जो तक़रीबन 8 बजे क़ौम सां ख़िताब करे सघे थो। इहो ख़िताब जेको पाकिस्तानी नशरियाती इदारो आहे PTV ते बराह रास्त नशर कयो वेंदो। इन सां गॾोगॾु अॼु जे हिन वज़ीर आज़म जे ख़िताब में सभ खां जेको अहम तरीन जेको मामिलो आहे उहो कोरोना वायरस बाबति ब्रीफिंग जो आहे। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त वज़ीर आज़म जे ख़िताब खां पहिरीं हिन वक़्तु वफ़ाक़ी वज़ीर पारां हिकु मीटिंग बि थी आहे जेके में वज़ीर आज़म खे वफ़ाक़ी वज़ारतनि पारां जेकी कारकर्दगी रही आहे उन बाबति वज़ीर आज़म खे आगाह कयो पियो वञे ऐं हिन बाबति ब्रीफिंग बि ॾिनी थी वञे। ऐं जेको डॉक्टर फैसल आहे जेको कोरोना वायरस बाबति जेको फोकल पर्सन आहे वज़ीर आज़म जो, उहो कोरोना वायरस जे हवाले सां तफ़सीली बि ब्रीफिंग ॾी रहियो आहे। जी, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ मुदस्सिर अवां जी महिरबानी।